वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अश-शैतानु यइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशाइ वल्लाहु यइदुकुम मग़फ़िरतम मिन्हु व फ़ज़ला वल्लाहु वासिउन अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात मुसलसल हिन आयात करीमे जे अंदरि सदक़ात ख़ैरात जे मुतलिक़ इरशाद फ़रमाए थो। इहो गुफ़्तगू हली रहियो आहे। हिन आयत सगुरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद थो फ़रमाए त अश-शैतानु यइदुकुमुल फ़क़्र। शैतान जेको आहे तव्हां में सुञाईअ जो अंदेशो पैदा करे थो, वहम पैदा करे थो। शैतान हिन बानो अल्लाह जी राह में ख़ैरात कंदो आहे, फ़ी सबीलिल्लाह कंहिंजी मदद कंदो आहे, शैतान उनके दिल जे अंदरि वसवसो पैदा कंदो आहे त माल जेकॾहिं तूं अल्लाह जी राह में ख़र्च कंदे त थी सघे थो तूं पाण सुञो थी वञे, साइलनि खे ॾींदे त पाण न पिञण जहिड़ो थी वञे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़र्क़ त इहो शैतान जे तरफ़ां तव्हांजे दिलि में वसवसो पैदा थींदो आहे। पोइ उहो ख़ैरात ॾियण खां सदके करण खां रुकिजी वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़र्क़ यअमुरुकुम बिल फ़हशाइ, ऐं बेहयाई बुराई जो शैतान तव्हांखे हुकुम कंदो। जॾहिं नेकीअ जे रस्ते ते ख़र्च करी त इहो वहम पैदा थींदो त मुंहिंजो माल घटिजी वेंदो, माल घटिजी वेंदो त मां पाण कंगाल थी वेंदुसि। पर जॾहिं वरी बेहयाई जो कमु करे थो, जॾहिं ग़लति इसराफ़ जो कमु करे थो त उन में इहो शैतान हुनजी मदद करे थो पियो। उते का ॻणती कोन अथसि। मसलन शादी आहे, विहांव आहे, उन जे अंदरि अजाया ख़र्च कनि, फ़ुज़ूल ख़र्च कनि। उहो ई शख़्स जेको आहे, जेको अल्लाह जी राह जे अंदरि हिकिड़े रुपये ॾियण खां बि उनजा हथ ॾकनि था पिया त मां अल्लाह जी राह में ख़र्च कीअं कयां। वरी ॾिस त रस्म ऐं रवाज जे अंदरि कीअं पंहिंजो घर लुटाए थो पियो, ऐं फरमाइश मथां फरमाइश आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़र्क़ त इहे ॿई कम शैतान जी तरफ़ आहे। जॾहिं ग़लति इसराफ़ जो कमु अचे, ग़लति महल अचे त उन वक़्तु उन में को अंदेशो ई कान्हे। ॾिस त कीअं थो ख़र्च करे, हर फरमाइश खे पूरो थो करे, हर जॻह ते पंहिंजे पैसे खे हलाए थो त मुंहिंजो नालो बीहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़र्क़ इहे ॿई अमल शैतान जी तरफ़ आहे। जेकॾहिं रब जी राह जे अंदरि ॾियण खां तुंहिंजे दिमाग़ जे अंदरि, तुंहिंजे ज़हन जे अंदरि वसवसा, शक शुबहा पैदा थियनि था त ख़ुदा जी राह में ॾींदे त कंगाल थी वेंदे। वरी इसराफ़ जे कमनि जे अंदरि, नाजाइज़ कमनि जे अंदरि उहो दुनिया खे लुटाए थो पियो। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़रमायो त इहो शैतान जे तरफ़ां अमल आहे, इन खां तोखे बचणु घुरिजे। वल्लाहु यइदुकुम मग़फ़िरतम मिन्हु व फ़ज़ला, ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात तव्हां सां बख़्शिश जो वाइदो फ़रमाए थो पियो। जेकॾहिं रब जी राह में ख़र्च कंदव त अल्लाह जो तव्हां सां वाइदो आहे। रब करीम तव्हांखे उन जे बदिले में तव्हां पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत अता फ़रमाईंदो। फ़ज़ला, फ़ज़ला मां मुराद त अल्लाह ताला अञा बि तव्हांजे रिज़्क़ जे अंदरि कुशादगी फ़रमाईंदो। यानी अल्लाह ताला रिज़्क़ हिलाल खे पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि फ़ज़ुल सॼो आहे। यानी इहो अल्लाह जो फ़ज़ुल अथव तव्हांजे मथां, जेको रिज़्क़ जे अंदरि कुशादगी आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फ़रमायो, शैतान तव्हांजे दिलनि जे अंदरि, दिमाग़ जे अंदरि अंदेशा पैदा करे, वसवसा पैदा करे, ख़ैर जे कम खां तव्हांखे रोके थो। पर अल्लाह ताला फ़रमाए त मूं रब जो तव्हां सां वाइदो आहे, जेकॾहिं तव्हां राहे ख़ुदा जे अंदरि फ़ी सबीलिल्लाह ख़र्च कंदव त उहो रब करीम तव्हांखे उनजे बदिले में बख़्शिश बि अता फ़रमाईंदो ऐं अव्हांजे रिज़्क़ में बरकत बि फ़रमाईंदो। अल्लाहु वासिउन अलीम। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात कुशादे इल्म वारो आहे। अल्लाह जो इल्मु वसी आहे। जीअं इल्मु ख़र्च करण सां इंसानु सुञो न थींदो आहे त अल्लाह ताला जी हर नेमत जेका आहे न, अल्लाह जी हर नेमत जे अंदरि कुशादगी आहे। ऐं ख़ुदा जी ज़ाती बाबरकात जी कंहिं नेमत जे अंदरि कमी हूंदी कोन्हे। अॻिते इरशाद फ़रमाए त युअतिल हिकमत मन यशा, ॾिए थो हिकमत जंहिंखे घुरे। हिकमत जेका आहे इन मां मुराद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस खे बि वरितो वियो आहे।
इन मां मुराद अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात दानाई फ़रासत खे बि वरितो वियो आहे। दानाई खे फ़रासत खे फरमाए त ॾिए थो अल्लाह ताला हिकमत जंहिंखे घुरे वमई यूतल हिकमत फ़क़त ऊतिय ख़ैरन कसीरा। अल्लाह ताला पर जेको हिकमत जंहिंखे ॾिए थो पियो न उहो ईअं सम्झे थो उनखे अल्लाह ताला ख़ैर कसीर अदा फरमाए। ख़ैर कसीर अल्लाह ताला हिकमत खे फरमायो आहे। हिकमत मां मुराद छा आहे? दुनिया ऐं आख़िरत जे हर अमल खे संभाले करे ऐं उनजे मथां अमल करणु इनखे हिकमत चइबो आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो, उनजे हक़ में इरशाद फरमायो त जो अल्लमहुल किताब वल हिकमत, मुंहिंजो सुहिणो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे किताब बि सेखारे थो ऐं हिकमत बि सेखारे थो पियो। ऐं अल्लाह ताला हिन आयत मुबारक में फरमाए थो त वमई यूतल हिकमत फ़क़त ऊतिय ख़ैरन कसीरा। ऐं जेको हिकमत ॾिनो वियो उहो भले घणे ख़ैर कसीर जो मालिक उनखे बणायो। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे ख़ैर कसीर यानी घणनि भलाइनि जो मालिक फरमायो आहे। अल्लाह ताला उनखे अता फरमायो वमा यज़क्करु इल्ला उलिल अलबाब, न नसीहत हासिलु करे थो न नसीहत हासिलु कनि था मगर उहे शख़्स जेके साहिब अकुल वारा आहिनि, जंहिंजी क़िस्मत बेदार आहे ऐं जंहिंजो नसीब भलो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे हिकमत अता फरमाईंदो आहे। उन्हनि खे हर अमल जे अंदरि हिकमत रखणु घुरिजे। हिकमत कंहिं दुकान तां कोन मिलंदी आहे, इहा अलाह जी अता सां मिलंदी आहे ऐं अलाह जी अता सां उनखे ई मिलंदी आहे जेको अलाह जी हुज़ूर जे तरफ़ ॾे ईंदो आहे। फरमाए त वमा अनफ़क़्तुम मिन नफ़क़तिन औ नज़रतुम मिन नज़रिन फ़इन्नल्लाह यअलमुहु वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। इहो जेको तव्हां ख़र्च कयो था पिया ख़र्च खे या नज़र कयो था तव्हां नज़र खे, पोइ बेशक अल्लाह ताला उनखे ॼाणे थो। यानी जेको ख़र्च अल्लाह जी राह में कयो था उहो बि अल्लाह जे इल्म खां ॿाहिरि आहे। या बासा बासियो था ओ नज़र तुम मिन नज़रिन फ़इन्नल्लाह यअलमुहु, बेशक अल्लाह ताला उनखे ॼाणे थो पियो। नज़र जेको आहे हिकु आहे शरई, ॿियो आहे लुग़वी। लुग़वी जेको आहे उनजे अंदरि वजूब न हूंदो आहे, यानी बास सिवा अल्लाह जे ॿिए जे लाइ बासण इस्लाम जे अंदरि नाजाइज़ आहे। छोजो बासण इबादत आहे ऐं इबादत जेका सो ग़ैरुल्लाह जे लाइ हराम आहे। यानी जेका तव्हां बासियो था पिया शरई बास, यानी हिकिड़ी अहिड़ी इबादत आहे जेका पंहिंजे मथां पाण लाज़िम कयो ऐं उहा उन में शर्त बि ज़रूरी हूंदो आहे। मसइलन को शख़्स ईअं चए थो पियो त मुंहिंजो हीउ बीमार शिफ़ा याब थी वञे त मां अल्लाह जी राह में मस्जिद जे अंदरि हिकिड़ी देग लंगर जी लाहींदुसि। हाणे इहा हिकिड़ी इबादत हुनजे मथां वाजिबु न हुई, हाणे पंहिंजे मथां वाजिबु कयाईं। जेकॾहिं हुनजो मरीज़ जॾहिं सिहतयाब थिए थो पियो त हाणे उन नज़र जे मथां हुनखे अमल करणु वाजिबु आहे। पोइ कंहिं बि नाजाइज़ कम जे अंदरि नज़र बासणु हराम आहे, नाजाइज़। बाक़ी बास जेका न अल्लाह खां सवाइ ॿिए जे लाइ बासण जाइज़ न आहे। पर अल्लाह जे मख़लूक जे लाइ जेकॾहिं बासे थो पियो त उहा नज़र शरई नज़र न आहे, उनजी माना आहे नज़रानो, उनखे चइबो आहे नज़रानो। यानी माण्हू कंहिंखे ॾिए थो पियो, कंहिं बुज़ुर्ग खे, कंहिं सैयद खे जेकॾहिं ॾिए थो न, इहो नज़र न आहे बल्कि इहो नज़रानो आहे, इहो नज़रानो ॾिए थो पियो। बाक़ी शरीयत जे लिहाज़ सां जेकॾहिं को बासे थो पियो त मुंहिंजो हीउ कमु थिए, फलाणो सिहतयाब थी वञे, या अल्लाह ताला मुंहिंजी झोली आबाद करे मूंखे औलाद ॾिए, यानी हिकिड़ी ग़ैर शइ ग़ैर इबादत जेका हुनजे मथां लाज़िम आहे हाणे पंहिंजे मथां पाण लाज़िम करे थो पियो। हाणे जॾहिं हुनजो उहो नज़र पूरो थी वेंदो त हाणे उनजे मथां उनखे अमल करणु वाजिबु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुझु सहाबनि बि नज़र बासिया, पोइ अल्लाह जे महबूब जी बारगाह में ईंदा हुआ, पाण उनखे परखींदा हुआ। जेकॾहिं उनजो शरीयत जे मुआफ़िक़, दीन जे मुआफ़िक़, इस्लाम जे मुआफ़िक़ हूंदो त उनखे बहाल फरमाईंदा। जेकॾहिं ग़ैर शरई नज़र हूंदो हो, ग़ैर इस्लामी हूंदो त अल्लाह जे महबूब उनखे रद्द फरमाईंदा हुआ। बाक़ी रहियो मसइलो हीउ त कंहिं बुज़ुर्ग जी दरगाह ते वञी लंगर लाहिणु, कंहिं आस्थाने ते वञी उते वञी ॿकरे खे कुहणु, इहो जेको आहे सो बास जेका अल्लाह जे वास्ते आहे, बुज़ुर्ग जे लाइ न आहे, कंहिं वली जे लाइ न आहे। बाक़ी जाइ जेकॾहिं मुक़ररु करे थो त फलाणे आस्थाने जे फ़क़ीरनि खे मां लंगर खाराईंदुसि, फलाणे दरगाह ते वञी मां फलाणे मस्जिद जे अंदरि ई ख़र्च ॾींदुमि, त इहो शरीयत में जाइज़ आहे। हाणे इहा बास जेका आहे न वली जे लाइ न आहे। चवंदा आहिनि त कलंदर ते बास बासे आयो आहे, कलंदर ते बास मां मुराद उनखे कुझु दुरुस्त करणु घुरिजे,
त ग़ैरुल्लाह जे लाइ यादि रखणु घुरिजे बास जाइज़ ई न आहे। बास जॾहिं बि बासे त अलाह जे वास्ते बासे थो, ग़ैरुल्लाह जे लाइ न। बाक़ी सवाबु जेको आहे ॿिए खे बख़्शे सघे थो उहो वरी नफ़ली ख़ैरात जे अंदरि, नफ़ली बास जे अंदरि त अलाह जे लाइ बासियां थो पियो, मौला मुंहिंजो सवाबु मुंहिंजे वालिदैन खे, मुंहिंजे मुर्शिद खे, फ़लाणे सैयद खे, फ़लाणे पीर खे, या फ़लाणी जाइ ते मां हीअ वञी लंगर विराईंदुसि त उहा जाइ जे करे ॾिसिजे त शरई जाइज़ आहे, सही जाइज़ आहे, ऐं उतां जा माण्हू मुस्तहक़ आहिनि खाइण वारा, उतां जा माण्हू ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, त इस्लाम जे अंदरि इन में को बि हर्ज कोन्हे को, उनखे न रोकबो। पर जेकॾहिं ग़ैर शरई अमल आहे, जीअं असां वटि अक्सर करे रवाजु आहे, ख़ासि करे औरतूं वेंदियूं आहिनि, खणंदियूं आहिनि, सहरा बेजा आहिनि, इहे त मुतलक़नि इस्लाम में बेपरदगी त वधीक हराम आहे, जो उनजे अंदरि ख़राफ़ात किना अमल इहे इस्लाम इन जो को बि बास सां तालुक़ु न आहे। इहा हिकिड़ी रस्म आहे, हिकिड़ो रवाजु आहे, सो बि ग़ैर शरई रवाजु आहे, सम्झे न। बाक़ी इस्लामी तरीक़ो इहो ई आहे त बास जॾहिं बि बासे, नज़र जॾहिं बि बासे त उहो अलाह जे वास्ते, ग़ैरुल्लाह जे लाइ कोन बासबो आहे, अलाह जे वास्ते। बाक़ी उन लंगर खे कंहिं जाइ ते मुक़ररु करे थो पंहिंजे तरफ़ां त हीअ मां फ़लाणी जॻह ते वञी मां हीअ ख़ैरु कंदुसि, त इहो इस्लाम जे अंदरि मूंखे इजाज़त आहे, को हर्ज आहे कोन्हे। इहो यानी उन सां पाण शर्त खे ॻंढे थो पियो त उनजे अंदरि का बुराई कोन्हे की, जीअं माण्हू कीअं चवनि था त बाबा बुज़ुर्गनि ते वञी देगियूं था लाहिनि, उते छेला था कनि, त इहो इस्लाम जे अंदरि उनजे लाइ का ममानत न आहे, बल्कि शर्त इहो आहे त नज़र अलाह जे वास्ते बासियो वञे, ग़ैरुल्लाह जे लाइ न, कॾहिं बि न। हा, पोइ इहो शरई अमल आहे हिकिड़ो जेको पंहिंजे मथां पाण लाज़िम करे थो पियो। हाणे जॾहिं उनजो शर्त पूरो थींदो, हाणे उनखे उहा शइ अदा करणु ज़रूरी आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।